सिटी प्रेस क्लब बांधीअ जे नए चूंडियल उहिदेदारनि खे मुबारकबाद जो सिलसिलो जारी। वाइस चेयरमैन टाउन कमेटी बांदी एडवोकेट GM ख़ासकेली पंहिंजे मुकमल टीम सां गॾु प्रेस क्लब ऑफिस बांदी पहुची। सिटी प्रेस क्लब बांदीअ जे उहिदेदारनि मोहम्मद उर्स ख़ासकेली, गुलाम मोहम्मद गौरी, मौजुद्दीन बुगटी, अकबर अली रहमानी, अब्दुल रज़ा रहमानी, मसरूर जमाली, तालिब हुसैन चांडियो ऐं ॿियनि खे मुबारकबाद ॾींदे गुलनि जा हार पाराया। उन मौक़े ते काउंसलर मोहम्मद बिरोही, अब्दुल मजीद डायरी, वडेरो नूर मोहम्मद डायरी, अब्दुल कयूम डायरी, अकबर गौरी, उस्ताद मुख्तियार ख़ासकेली, तनवीर ख़ासकेली ऐं ॿिया पिणु मौजूदु हुया। उन मौक़े ते वाइस चेयरमैन ॻाल्हाईंदे चयो त सिटी प्रेस क्लब बांदीअ जे टीम हक़ ऐं सच लिखण, मज़लूम अवाम जो आवाज़ बणिजण, इक़्तिदार जे आला ऐवाननि ताईं पहुचाइण। जॾहिं त हिन वधीक चयो त सिटी प्रेस क्लब बांदीअ हर फोरम ते साथ ॾियण जो यकीन ॾियारियो। तरफ़ नेशनल प्रेस क्लब बांदीअ जे सीनियर सहाफ़ी सिकंदर अली जमाली नेशनल प्रेस क्लब खे अलविदा करे सिटी प्रेस क्लब में शामिल थियो, जंहिंखे पिणु मुबारकूं ॾींदे गुलनि जा हार पाराया। तालिब हुसैन चांडियो, मीडिया ज़ा न्यूज़, तालको दौड़।